अहम ख़बर के ॾियूं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी जो अहम मुशावरती इजलास अॼु तलब करे वरितो आहे। इजलास जी सदारत पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी कंदा। इजलास में मुल्क जी सियासी सूरत हाल समेत अहम मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी गुज़िरियल इस्लामाबाद पहुतो। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत ऐं इत्तेहादी पार्टियुनि जे अॻवाननि सां इजलास कंदो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर, आगाह कजो। जी बिल्कुल, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवाननि जो मशावरती इजलास अॼु ज़रदारी हाउस ते तलब करे वरितो आहे। इजलास जी सदारत अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कंदा। जॾहिं त इजलास में जेकी ख़ासि तौर ते मुल्क जी जेकी सियासी सूरत हाल आहे उन ते गौर वीचार कयो वेंदो। उन सां गॾोगॾु ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जो अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सॼी इजलास दौरान जेके आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति जेके ॻाल्हियूं कई पियूं वञनि उन हवाले सां बि जेको आहे सो तफ़सीली ख़्यालनि जी ॾे वठि कंदो। उन सां गॾोगॾु ख़ासि तौर ते इमरान ख़ान तरफ़ां जेको लॉन्ग मार्च जे हवाले सां जेको हली रहियो आहे ऐं इस्लामाबाद में दाख़िल थियण जे हवाले सां जेके ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि उन हवाले सां बि मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जे मशावरती इजलास में तफ़सीली जेके ब्रीफिंग ॾिनी वेंदी। उन सां गॾोगॾु ख़ासि तौर ते अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां जेको गुज़िर राति इस्लामाबाद पहुतो हो ऐं हिकु हफ़्ते ताईं जेको आहे सो इस्लामाबाद में तरसल रहंदो ऐं ज़रदारी हाउस ते पंहिंजी रिहाइश ते जेको आहे सो रिहाइश पज़ीर आहे ऐं उन दौरान हफ़्ते दौरान न सिर्फ़ु जेको आहे सो हुकूमती नुमाइंदनि ऐं ख़ासि तौर ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिब मुलाक़ात जो शेड्यूल जेको आहे सो रिथियलु आहे। इन सां गॾोगॾु जेके हुकूमत में इत्तेहादी पार्टी आहिनि उन्हनि अॻवाननि सां बि जेको आहे सो अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी मुलाक़ातूं कंदा ऐं उन मुलाक़ातुनि खां पोइ इन ॻाल्हि जो इम्कान ॾेखारे पियो वञे त अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं हुकूमत ऐं इत्तेहादी पार्टियुनि खे एतमाद में वठण खां पोइ जेको आहे सो इमरान ख़ान जेको लॉन्ग मार्च करे रहियो आहे ऐं जेको आहे सो हुकूमत मथां जेको प्रेशर विझी रहियो आहे उनखे जेको आहे सो कहिड़ी हिकमत अमली इख़्तियार करणु घुरिजे उन हवाले सां जेको आहे सो अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जूं जेके सो हुकूमत ऐं इत्तेहादी पार्टियुनि सां बि अहम मुलाक़ातूं जेको आहे सो शेड्यूल में रखियल आहिनि। पर अॼु जेको आहे सो पीपल्स पार्टी जो अहम मशावरती इजलास ज़रदारी हाउस ते तलब कयो आहे। ठीक है, वॾी महिरबानी, मां तफ़सील ॾिना।